यार सिंधी दुनिया तरक़ी करे अलाए किथे वञी पहुती, पाण अञा उते जा उते। असांजी घोड़ा घोड़ा रुॻो हुकूमत ते हूंदी आहे। वरी जॾहिं हुकूमत को वॾो तरक़ियाती प्रोजेक्ट शुरू करे थी तॾहिं बि असांजी घोड़ा घोड़ा। अहिड़नि हालतुनि में छा तरक़ी थी सघंदी? अदा ॻाल्हि ॿुध, दुनिया जी तरक़ी इंसानी तरक़ी ते ॿधल आहे ऐं असांजी तरक़ी सरमाएदारी तरक़ी आहे। ऐं जेकॾहिं सरमाएदारी तरक़ी खे तव्हां मुल्क जी तरक़ी सम्झो था त पोइ तव्हां ते मयार न आहे। थर कोल प्रोजेक्ट मां सबक़ कोन सिखियो, तरक़ी जा वॾा राग ॻाया विया। अॼु थर जे माण्हुनि खां पुछो उन्हनि वटि कहिड़ी तरक़ी आई। तरक़ी खे छॾियो, उन जा जेकी नुक़सान साम्हूं ईंदा उहे सदियुनि ताईं सिंध खे बर्दाश्त करणा पवंदा। बहरिया टाउन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। जदीद शहर जी आड़ में मक़ामी आबादियूं दरबदर थी वयूं, जिते हू सदियुनि खां रही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। बहरिया टाउन जे ब्रांड जो लेबल लॻण खां पोइ उन्ही ज़मीन खे ॿीहर करोड़नि जे दामन में विकिरो कयो वञे थो। उते जा ग़रीब मज़दूर जिन उन्ही ज़मीन ते पंहिंजा नस्ल पालिया, छा उहे करोड़नि जा प्लाट ख़रीद करे सघनि था? उते सिर्फ़ अमीरनि जूं बस्तियूं आबाद थींदियूं। इन खे चइबो आहे सरमाएदारी तरक़ी। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त सरमाएदार जेतिरी ज़्यादा तरक़ी कंदो, ग़रीब माण्हू ओतिरो परेशान थींदो। 1799 में बि फ्रांस सरमाएदारी निज़ाम में उरूज माणियो हो, जंहिं जे नतीजे में उतां जो ग़रीब हिकु वेले मानी लाइ परेशान हो। अमीरनि जी दौलत ते वधंदड़ गुरूर उतां जे इंसानी माहौलियात खे तबाह करे छॾियो, जंहिंजो नतीजो इनकलाब जी सूरत में साम्हूं आयो। चलो मञोसीं इहो सही न आहे, पर कराची जे पेटनि ते जदीद शहर अॾण में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अदा असांजो कहिड़ो उते दुकान आहे जेको शहर अॾण सां ॾही वेंदो। मुंहिंजी परेशानी या तव्हांजी तकलीफ़ जी ॻाल्हि कोन्हे। हिते सवाल सिंध जी मिल्कियत, कुदरती माहौल ऐं उते रहंदड़ हज़ारनि माहिगीरनि ऐं जंगली जीवत जो आहे। ऐं इहो रिंगट को नओं कोन्हे। 2006 में मुशरफ जे दौर में इन्ही भुंडार ऐं दंगी ॿेटनि खे कराची पोर्ट ट्रस्ट ऐं दुबई जी हिकु अदावत कंपनी खे जदीद शहर अॾण जो ठीको ॾिनो वियो, पर उन खां पोइ मुशरफ पाण मोकिलाए वियो। छा तव्हांखे ख़बर आहे 2013 में पीपल्स पार्टी ख़ुदि इन्हनि ॿेटनि ते शहर अॾण लाइ बजट रखियो हो, जंहिंजो ठीको अमेरिका जी मशहूर कंपनी टाइकोन थॉमस क्रेमर ऐं मलक रियाज़ खे ॾिनो वियो हो। पर जॾहिं ॻाल्हि आवाम जे साम्हूं आई तॾहिं मज़म्मत कई वई, जंहिंखां पोइ पीपल्स पार्टी खे पंहिंजा पेर पोइते करणा पिया। हाणे वरी असां वारे सदर आरिफ अलवी इहो ऑर्डिनेंस जारी कयो आहे त सिंध ऐं बलोचिस्तान जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो हक़ हूंदो। इन ऑर्डिनेंस मुताबिक़ तक़रीबन 12 नाटिकल माइल्स जी सामूंडी पट्टी हाणे वफ़ाक़ जी मिल्कियत हूंदी। इहा हरकत आइन जे आर्टिकल 172 ऐं 239 जी सही सिधी भञकड़ी आहे। आम माण्हू रुगो सिग्नल तोड़े तो उहो कानूनी जुर्म आहे, बाक़ी तव्हां आइन खे उघाड़ो करे छॾियो मिड़ई ख़ैर आहे। सुठो थियो पाकिस्तान में सिंधी बलोची ऐं पख्तून आहिनि, न त ज़ुल्म करण लाइ ही बि सिकी वञंदा। ॿेटनि ते जदीद अदावत सिंध जे माहौलियाती निज़ाम खे बिगाड़े छॾींदी ऐं नई इहा अदावत पाकिस्तान जी मुआशी हालत में को सुधारो पैदा कंदी। सिंध जी साहिली ते नंढा वॾा लॻभॻि 300 ॿेट आहिनि, जेकी ठट्टा बदीन ऐं कराची ज़िलनि सां लॻनि था। कुझु ॿेटनि ते आबादी नाहे, पर अक्सर ॿेटनि ते आबादी आहे। आबादी वारनि ॿेटनि में भुंडार सभ खां वॾो ॿेट आहे, जंहिंजी एराज़ी अटकल 12,000 एकड़नि ते फैलियल आहे। इन खां पोइ डंगी, शमसपीर, बाबा ॿेट, चरड़ो ॿेट, केपरनवाला ॿेट, साले ॿेट, मनोड़े वारो ॿेट ऐं हॉक्सपी खां अलावा अलाए केतिरा ॿेट आहिनि। सभ खां अहम ॻाल्हि इहा त उन्हनि ॿेटनि ते मशहूर तमर जा ॿेला 3,500 एकड़नि ते फैलियल आहिनि, जेकी समंड खे मथे चढ़ी अचण खां रोकनि था। वाइल्ड लाइफ जी सर्वे मुताबिक़ उन्हनि ॿेटनि ते 96 क़िस्मनि जा मच्छियुनि जा नस्ल मिलनि था, 60 खां मथे ॿूटनि जा क़िस्म मिलनि था, दर्जन खां नांगनि जा क़िस्म ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 40 खां मथे नायाब क़िस्मनि जा पखी अचनि था। छा जदीद अदावत सां इन माहौलियाती निज़ाम खे बचाए सघिजे थो? सवाल ई पैदा नथो थिए त हुकूमत इन्हनि ॿेटनि ते सरमाएकारी करे कुदरती माहौल खे बचाए सघे। ॿी वॾी ॻाल्हि त इहे ॿेट इंडस डेल्टा जो हिसो आहिनि। उन्हनि ॿेटनि ते अदावत सां इंडस डेल्टा त मुकमल तबाह थी वेंदी, पर साॻिए वक़्तु इंडस डेल्टा पाकिस्तान ऐं भारत विच में आलमी तहफ़ुज़ वारी रामसर साइट बि आहे, जिते मुआहिदे तहत का बि अदावत नथी थी सघे। थर कोयल ब्लॉक 2 में बि इहो ई मसइलो पेश आयो। वेस्ट मटेरियल लाइ ठाहियल गोराड़ी डैम जी असल मंज़ूरी रण कच्छ वारे पासे ॾांहुं ठाहिण जी हुई, पर रण कच्छ बि रामसर साइट हुजण करे उहो डैम रण कच्छ खां मुंतकिल करे ॿिए हंधि ठाहियो वियो। चलो इन ॻाल्हि खे छॾियो, ही मसइलो सिंध जो आहे, इन करे उन्हनि खे दिलचस्पी कोन्हे। पर सोचण जी ॻाल्हि ही बि आहे त छा इहो कदम पाकिस्तान जे हक़ में आहे? इन्हनि ॿेटनि ते अदावत लाइ पाकिस्तान खे चीन कर्ज़ ॾींदो। पाकिस्तान खे उहो कर्ज़ वापसि ॾियण सां गॾोगॾु चीन खे उते अख़्तियार बि ॾियणा पवंदा। कर्ज़ वापसि न करण जी सूरत में पाकिस्तान उहे ॿेट चीन खे लीज़ ते ॾियण जो पाबंद हूंदो। इहो साॻियो ई मसइलो चीन ऐं श्रीलंका विच में थी चुको आहे, जंहिंखां पोइ मजबूर थी श्रीलंका पंहिंजो हेबनटोटा ॿेट चीन जे हवाले करे छॾियो। साॻियो ई अमल नाइजीरिया में बि थी चुको आहे। तव्हां पाण सोचो, छा पाकिस्तान जी हुकूमत चीन खे कर्ज़ वापसि कंदी? अॻु में जेको कर्ज़ आहे सो लही वियो, हाणे वरी नए जो वारो आहे। टको बि वापसि कोन कंदी, बदिले में असांजा ॿेट नीलाम करे छॾींदी। हा, इहा ॻाल्हि त आहे। पोइ छा कयूं? कीअं बचायूं ॿेटनि खे? हाणे त ॿेटनि ते वञण बि मुमकिन न आहे रहियो। सिक्योरिटी वारा हथियार खणी बीठा आहिनि।
अदा हथियार त धारियुनि खे ॾेखारिबा आहिनि, पंजनि लाइ उहे हथियार नफ़रत जो बुनियाद विझंदा आहिनि। अहिड़ी हरकत कश्मीर या फ़लस्तीन में थी सघे थी, पर ही सिंध आहे जंहिंमें बाक़ाइदा हिकु क़ौम रहे थी। सिंध तारीख़ी वतन हुजण सां गॾु हिकु तारीख़ी क़ौम खे बि पाले पियो, जंहिंजे करे ही पाकिस्तान हले पियो। सिंधी क़ौम वटि पंहिंजी धरती आहे, ही कैंपनि में रहंदड़ के मुहाजिरीन नाहिनि ऐं नई को फतेह कयल तव्हांजो इलाइक़ो आहे जंहिंजे साम्हूं हथियार खयो बीठा आहियो। तरक़ी असीं बि चाहियूं था, ख़ुशहाली चाहियूं था, मुल्क जी सलामती सां गॾोगॾु हिते रहंदड़ तमामु क़ौमुनि जो भलो चाहियूं था, पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ नाहे त उन जे करे असां पंहिंजी धरती खे नीलाम करे छॾियूं, असां पंहिंजनि ई माण्हुनि खे दरबदर करे छॾियूं। थर कोयल प्रोजेक्ट ऐं बैरिया टाउन मां सिखी विया आहियूं। जेकॾहिं तव्हांजी नज़र में इहा ई तरक़ी आहे त अहिड़ी तरक़ी तव्हांखे मुबारक। असां लाइ पंहिंजूं झूपड़ियूं ई सही आहिनि, इहे महल मानियूं तव्हां अॼो, असांजो इन्हनि में दम थो घुटिजे। ही धरती इन जे लाइक़ु नाहे, तव्हां ॿिए हंधि पंहिंजो बंदोबस्तु कयो, पर असांजी मयार वफ़ाक़ ते ठहे ई कोन थी, छो त हिते पंहिंजनि ई गैरत खे नीलाम कयो आहे। कॾहिं तरक़ी जे दिलासनि ते बर्बाद कयो त कॾहिं धरती जे आधार ते सिंध खे लुटियो। सचाई दिलि में हुजे हा त अॼु क़ौम बि पंहिंजे मयार ते हुजे हा। न दिलचस्पी हुई दिलि में, न फिकर हुई मन में, बसि पंहिंजनि मफ़ादनि ते हिते हुकुमरान हलियो आहे। भली केतिरियूं बि कहानियूं खोले ॿुधायो, पर असांजो ईमान हिन ॻाल्हि ते हमेशह रहंदो। को त ॾोहो हो पंहिंजनि वॾड़नि जो, तॾहिं मान विञाए वेठासीं। जे गैरत हुजे हा जज़्बनि में, अॼु सिंध हुजे हा मोजनि में।